अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज न्यूज़ में भलीकार माया गजाल आबो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान जी खास मददगार फिरदौस आशिक एवान चवाए त असां सभिनी खे आलमनि ते एतमाद आहे। आलम सगुरा 20 नुक़्तनि ते अमल दरामद यकीनी बणाइनि। वबा ख़िलाफ़ जंग में सभु पंहिंजो किरदारु अदा कनि। डॉक्टरनि ते मुकमल लॉकडाउन जो मुतालबो कयो आहे। डॉक्टरनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइणो आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मार्च विया। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्सेस एक दहशतगर्द के गिरफ्तार कर वरतो। ISPR मौजिब फायरिंग के नतीजे में 2 जवान शहीद 5 जख्मी थी। शहीद थियलनि में नायक अब्दुल वहीद ऐं सिपाही सिकमदाद शामिल। सर्च ऑपरेशन दौरान वॾी तइदाद में हथियार भी हथ। कराची सुजान टाउन वारे इलाके में 2 भाउरनि समेत 5 ॿारड़ा पानी जी खॾ में किरी ॿुॾी फौत थी विया। इमदादी टीमुनि ऐं इलाइक़े वासियुनि 5 नींदरनि जा लाश कढी अस्पताल पहुचाया। रेस्क्यू टीमुनि मौजिब फौत थी वियलनि में 9 वरनि जो उसेद, 13 वरनि जो मक़सूद समेत 13 वरनि जो अरमान, 11 वरनि जो अब्दुल्ला ऐं 14 वरनि जो ज़ुबैर शामिल आहिनि। मुखालिफ दुरगवान शहबाज शरीफ चवाए त हतमी रिपोर्ट न अचण इमरान न्याज़ीअ जे ॾोह जो एतराफ़ आहे। फैसलनि जा ज़िम्मेवार इमरान खान ऐं उस्मान बुज़दार आहिनि। काबीना ECC ऐं सब्सिडी जी मंज़ूरी ॾियण वारा असुल ज़िम्मेवार आहिनि। खंड ऐं अटे जी इंक्वायरी कमीशन खे मोहलत ॾियण ते रद्द अमल ज़ाहिर कंदे शहबाज शरीफ चयो त रिपोर्ट में देर हुकूमती धाड़े जी तस्दीक ऐं खंड चोरी में मुलविस असुल ज़िम्मेवारनि खे बचाइण जी कोशिश आहे। अवाम ॼाणे थो त अटे ऐं खंड ते धाड़ो कंहिं हयो। खंडर बहरान की जांच लाइ जोड़ियल कमीशन ट्रांजिट कमीशन रिपोर्ट लाइ वधीक 3 हफ़्तनि जी मोहलत तलब करे वरिती। वज़ीर आज़म जे एहतिसाब बाबत मददगार शहजाद अकबर पंहिंजे ट्वीट ज़रिए चयो आहे त जांच कमीशन खे खंडर बहरान बाबत छंछर जे ॾींहुं रिपोर्ट जमा कराइणी हुई। वधीक वक़्त ॾियण बाबत ङारे ते वफ़ाक़ी काबीना जे इजलास में फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध हुकूमत जे घरू खाते सूबे जे वापारियुनि खे ऑनलाइन कारोबार जी मशरूत इजाज़त जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब वापारियुनि खे ऑनलाइन कारोबार जे सुबुह 9 वॻे खां शाम 3 वॻे ताईं इजाज़त हूंदी। समूरनि कारोबारी माण्हुनि ऐं अमले खे सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs ते अमल करणो पवंदो। नोटिफिकेशन मूजिब दुकानदारनि खे पंहिंजे अमले खे सैनिटाइज़र, ग्लव्स ऐं मास्क फराहम करणा पवंदा। वापारी SOPs ते अमल करे कारोबार खोले सघनि था। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चवाए त 2 सालनि खां पार्लियामेंट खे ताला लॻल आहिनि। हाणे उन्हनि तालनि खे खोलणो पवंदो। पार्लियामेंट खे सनत सां नथो ॻंढे सघिजे। आइन तहत पार्लियामेंट जो इजलास रुगो फिज़िकल तौर ई मुमकिन आहे। पार्लियामेंट ख़ामोश आहे। कोरोना बाबत मामलनि जो पार्लियामानी एहतिसाब ज़रूरत आहे। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस वधीक 17 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं। मजमूई तौर फौत थियलनि जो अंग वधी 269 थी वियो। 12,723 माण्हू मुतासिर। सिंध में 4,232, पंजाब में 5,378, बलोचिस्तान में 722, KP में 1,793, गिलगित बल्तिस्तान में 308, इस्लामाबाद में 223। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 1 ॼणो फौत। तबलीगी जमात सां तालुक़ रखंदड़ पनो आकिल वासी पीरसन यासीन मलक गिम्स में फौत। माण्हू अबाणी ॻोठ पनो आकिल रवानो कयो वियो। फौतीअ जी जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन सरकार पारां जोड़ियल ज़ाब्तनि तहत करण जूं तयारियूं। तदफ़ीन अॼु राति मुस्तफ़ाई कब्रिस्तान में कई वेंदी। मरहूम 6 महीना अॻु तबलीगी जमात सां गॾु कुसूर वियो हो। वापसी ते सखर में टेस्ट रिपोर्ट मुस्बत आई। खेसि गिम्स मुंतक़िल कयो वियो हो, जिते हुन दम ॾिनो।
आलमी वबा कोरोना वायरस ते ज़ाब्तो न आयो। 5,922 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग 2,03,299 थी वियो। 29,21,201 मुतासिर। 24 कलाकनि दौरान अमेरिका में वधीक 1,952 ॼणा अजल जो शिकार। बर्तानिया में वायरस 813 ॼणा फौत। इटली में 415, स्पेन में 387, ब्राजील में 367, बेल्जियम में 238, फ्रांस में 369, तुर्की में 106, नेदरलैंड में 120, ईरान में 76, रूस में 66, आयरलैंड में 49 ॼणा हयातियूं विञाए वेठा। वायरस मैक्सिको में 152, पोलैंड में 30, जर्मनी में 83, रोमानिया में 3, पुर्तगाल में 26 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अमेरिकी मीडिया के लूलो लंगड़ो करार ॾेई छॾियो। चवे तो अमेरिकी मीडिया रोज़ानो रेटिंग के चक्कर में कूड़ियूं ख़बरूं ॾींदी आहे। अमेरिकी सहाफ़ी सवालनि जे वक़्फ़े दौरान सिर्फ़ दुश्मनी कढंदा आहिनि। गुज़िरियल हफ़्ते बि कूड़ियूं ख़बरूं हलाए सहाफ़ी मूंखां सवाल करण लॻा। मीडिया के जाराना सवाल करणा आहिनि त पोइ ब्रीफिंग जो को बि फ़ाइदो न आहे। ट्रंप ॾुखियनि सवालनि जा जवाब ॾियण खां लवाईंदे प्रेस कॉन्फ्रेंस मुलतवी करे छॾी। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नॉरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। आहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। जो खट्टन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 202